नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA नवाब सरदार ख़ान चांडियो FP बचाबंद जो दौरो कयो। दौरे दौरान बचाबंद खे महफ़ूज़ करण लाइ पाण कम करण में मसरूफ़ रहियो। उन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था। कंबर मां टेलीफोन लाइन ते मौजूद अख़लाक़ अहमद चांडियो खां। जी अख़लाक़, वधीक कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA नवाब सरदार ख़ान चांडियो FP बचाबंद जो दौरो कयो। दौरे दौरान बचाबंद खे मज़बूत करण लाइ पाण कम करण में मसरूफ़ आहे। जॾहिं त FP बचाबंद ते दरवाज़नि मां वहंदड़ पाणीअ खे रोकण लाइ न सिर्फ़ हू पाण निगरानी कई, पर उतां जे मारूड़नि सां गॾु पाण कम करण में मसरूफ़ नज़र आयो। जॾहिं त इलाइक़े वासियुनि मूजिबि पाणी खे बंदि करण लाइ बांस जे लकड़नि खे पाण ॿधी करे दरवाज़नि खे मज़बूत करे रहिया हुआसीं त असांखे ॿधणु सम्झ में कोन आयो, जंहिं ते पीपल्स पार्टी MPA नवाब सरदार ख़ान चांडियो शुरात करे सेखारियो। हिननि वधीक चयो त MPA असांजे हर ॾुख सुख में गॾु हूंदो आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA नवाब सरदार ख़ान चयो त पहिरियां बि अवाम खे अकेलो न छॾियो आहे, हाणे बि अवाम खे पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहियां। मुतासिरनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो। हितां जा माण्हू मुंहिंजी दिलि जी धड़कन आहिनि। उन्हनि जे मासूम ॿारनि खे कॾहिं बि तनहा न छॾींदुसि। जी।